आदलपुर खां लाखो लंजारी ताईं 15 किलोमीटर रोड 10 साल गुज़रण बावजूद मरम्मत न थियण करे मुकमल तौर तबाह थी वियो आहे, जंहिं सबब सभई माण्हुनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ड्रागो, मीरण दड़ो, दड़ी, बख्शो चाचड़, सलीमानाबाद, जान मोहम्मद सोसाइटी, काज़ी बादल महर, वधण महर, अलीआबाद, इस्माइल महर, नवाबाद, सालेह महर, आरब महर, आदो महर, शफ़ीआबाद, मेहर महर, सतारू महर ऐं लाखो लंजारी समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां जोड़ियल रोड बचाओ तहरीक जे सॾ ते आदलपुर खां घोटकी ताईं 8 किलोमीटर पैदल मार्च करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज में मासूम नियाणियुनि पिणु शिरकत कई, जिन जे हथनि में बि प्ले कार्ड खयल हुआ। उन मौक़े ते शरीक माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ रोड जेको आदलपुर खां लाखो लंजारी वञे थो पियो, इन जी तमामु ज़बून हालत थी वई आहे। खॾा थी विया आहिनि इन में, बल्कि हर जॻह ते असांखे हर 10 फुटनि ते, हर 5 फुटनि ते वॾो वॾो खॾो थी वियो आहे, जो गाॾी असांजी 10-20 स्पीड खां वधीक वञे ई नथी पई। असांखे जेको 10 मिंटनि जो पंधु आहे, उते सवा कलाक लॻे थो पियो लाखो लंजारी ताईं। पई आदलपुर खां लाखो लंजारी ताईं 15 किलोमीटर जो ही रोड आहे, जेको गुज़िरियल 10-15 सालनि खां प्रोविंशियल हाईवेज़ डिवीज़न सखर वारनि उनखे न ठाहियो आहे। इलाइक़े जे सभई माण्हुनि उन्हनि खे दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि। 2016 खां वठी असां पाण चकर काटे काटे उन्हनि जा थकिजी पिया आहियूं, पर हुननि जे कन ते जूअं बि न चुरी आहे। घोटकी ज़िलो जेको कराची खां पोइ ॿिए नंबर ते रेवेन्यू ॾींदड़ ज़िलो आहे, उन्हनि जा रोड रस्ता ईअं खस्ता हाल में हुजनि त पोइ शर्म अचे थो। शर्म जी जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजो रोड जेको आदलपुर खां लाखो लंजारी वञे थो पियो, जेको 20 मिंटनि जो मुफ़ासिलो हुजणु घुरिजे, उहो कलाक ॾेढ में तय थिए थो पियो। आदलपुर खां लाखो लंजारी रोड आहे, उनजी ॿीहर बहाली आहे, जेको माना रोड जी हिन वक़्तु तमामु हालत बुरी थी चुकी आहे। वॾे ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त माना डिक्टेटरशिप जे दौर में ठहियल रोड अॼु जमहूरियत जे दौर में जेको आहे टुकड़ा टुकड़ा लॻा पिया आहिनि। इहो मौजूदा हुकुमराननि जे लाइ हिकिड़ो वॾो सुवाल या निशान आहे। असांजो मक़सदु कंहिं पार्टीअ सां, कंहिंसां मतिलबु असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां न आहे। असांजो मक़सदु आहे त असांखे बसि रोड ठही मिले। ही असांजा माण्हू जेके रोड ते निकिरी आया आहिनि, इन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, असांखे रोड ठाहे ॾियो। रोड ठाराए आदलपुर वड़ी लंजारी ताईं। ॻोठाणनि पारां ऐलान कयो वियो आहे त जेकॾहिं रोड तामीर करे ॻोठाणनि जूं मुश्किलातूं ख़तमु न कयूं वयूं त ईंदड़ मरहले में प्रोविंशियल हाईवेज़ डिवीज़न सखर जी ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।